अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरक न्यूज़ ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे शेख भुरकियो मां ख़बर ॿुधायूं। शेख भुरकियो कुझु ॾींहं अॻु शेख भुरकियो भरिसां वेरी कोर्ट मां हथियारबंदनि जे ज़ोर ते अगवा थियल 16 वरनि जी हिंदू नारी 17 कॉलोनियुनि खे शेख भुरकियो पुलिस बाज़ियाब कराइण जी दावा कंदे उन में मुलव्वस हिकु जवाबदार आसिफ जमाली खे गिरफ़्तार करे वरितो आहे। वधीक असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे सजाद थईम। जी सजाद थईम, छा तफ़सील आहिनि? नाज़रीन, कुछ ॾींहं अॻु शेख भुरकियो भरिसां वीरी जे कोर्ट मां हथियारनि जे ज़ोर ते अगवा थियल 16 वरनि जी हिंदू नारी 17 कोली खे शेख भुरकियो पुलिस बाज़ियाब कराइण जी दावा कंदे उन में मुलव्वस हिकु जवाबदार आसिफ जमाली खे गिरफ़्तार करे वरितो आहे। राब्ते करण ते शेख भुरकियो थाणे जे SHO आशिक लशारी नारी खे बाज़ियाब करण जी दावा कंदे चयो त खुफ़िया इतला मिलण ते मीरजत पको तां जाइ ते कार्रवाई कंदे नारी 17 खे बाज़ियाब करे जवाबदार आसिफ जमाली खे गिरफ़्तार कयो आहे, जिन खे अॼु टन महमूद ख़ान जी लाॻापियल अदालत में पेश कयो वियो, जिथे अदालत नारी खे दारुल अमा मोकिलण ऐं जवाबदार खे पुलिस हवाले करण जो हुकुम ॾिनो, जॾहिं त अदालत पुलिस खे बाज़ियाब थियल नारी 17 कोलण ऐं जवाबदार आसिफ जमाली खे 8 जून ते अदालत में पेश करण जो हुकुम जारी कयो। जी सजाद थईम, तव्हांजी महिरबानी। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।